आईना से हाणे रुकंदासीं नवकोट जो। नवकोट वाक़ियो अगवा ऐं तशद्दुद बाद इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणियल 2 नारियूं डिगड़ी की अदालत में पेश थियूं आहिनि। ख़बर मां सां शेयर पिया कयूं। अहम ख़बर आहे, पुलिस ज़्यादती जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार 19 जवाबदारनि खे डिगड़ी जी अदालत में पेश करे छॾियो आहे। गिरफ़्तार जवाबदारनि ते दहशतगर्दी एक्ट तहत कलम शामिल कया विया आहिनि। मुख्य जवाबदार नज़र अली ऐं अली नवाज़ टंगड़ी अञा ताईं गिरफ़्तार न थिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। नवकोट वाक़े बाबति अगवा ऐं तशद्दुद बाद इज्तमाही ज़्यादती जो निशानो बणियल 2 नारियूं डिगड़ी जी अदालत में पेश थियूं आहिनि। पुलिस ज़्यादती जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार 19 जवाबदारनि खे डिगड़ी जी अदालत में पेश करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं आजिज़ जुनेजो खां। जी आजिज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, जो नवकोट ज़्यादती वारो वाक़ियो गुज़िरियल ॾींहुं पेश आयो, उनमें जेके छोकिरियूं आहिनि उन्हनि खे कोर्ट में पेश कयो वियो आहे। उन खां अलावा जेके FIR में नामज़द 19 जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार करे उन्हनि खे बि कोर्ट में पेश कयो वियो आहे, जिन जो रिमांड वरितो वियो आहे। ऐं उन खां अलावा छोकिरियुनि जी जेका गुज़िरियल ॾींहुं मेडिकल रिपोर्ट पिणु अची वई आहे। इब्तिदाई रिपोर्ट मूजिबि जेके छोकिरी सां ज़्यादती न थियण जी तस्दीक थियल आहे ऐं वधीक कैंसो उन जा मेडिकल जा जुज़ा कराची लेबॉरेटरी मोकिलिया विया आहिनि। जी महिरबानी, जी आगाह करण लाइ।